हाँ साहब मुगाल पई कई त माण्हू में इहो जेका रुगबत पैदा थिए थी अदब ॾांहुं लाड़ो पैदा थिए थो उहो कीअं थो पैदा थिए त पोइ वरी मां पंहिंजे तरफ़ आयुसि त मां कीअं आयुमि अदबी दुनिया ॾांहुं 1981 जे ज़माने में मुमताज़ मंगी साहब जे महिरबानी सां उनजे जॾहिं उन्हनि असां रफ़ाक़त थी असांजी दोस्ती थी पाण में त असां उन्हनि जे सलाह सां ऐं उनजी दोस्ती में अची करे असां मां जेको आहे सिंधी अदबी संगत जॉइन कई त 1981 जेको ज़मानो आहे सिंधी अदबी संगत शिकारपुर जो इहो वरी हिकिड़ो ईअं सम्झो क्लासिकल ज़मानो आहे वरी हालांकि उन खां अॻु में सिंधी अदबी संघ जेको फाउंडर आहे बैदल मसरूर बदवी साहब उन ज़माने में जेके कीअं हलंदियूं सिटिंग्स मूंखे का ॼाण कोन्हे पर मूं 1981 में जंहिं ॾिठो त उन में पंहिंजो हीउ असांजो जेको केडर हुयो सिंधी अदबी संघ में उनजो मिसाली केडर हुयो उहो मां सम्झां थो उहो वरी असां अहिड़ो दौरु न ॾिसंदासीं त कहिड़ा माण्हू हुया साईं सिंधी अदबी संगत में तव्हां नाला ॿुधंदो तव्हांखे ख़ुशी थींदी ऐं हैरत बि थींदी त पंहिंजो उन ज़माने में असांजी जेके सिटिंग्स थींदियूं उन में जावेद भुट्टो हुयो साईं पंहिंजो मज़हर हुजण हुयो आगा रफ़ीक हुयो मुनिस अयाज़ हुयो ज़िया शाह हुयो एजाज़ मंगी हुयो मुमताज़ मंगी हुयो त उन ज़माने में इहे माण्हू हुया जेके असांजी सिटिंग्स में ईंदा ऐं असांजी जेके सिटिंग्स थींदियूं उन में उहा डिसिप्लिन त हूंदी पर उन में डिबेट्स थींदियूं उन में बहस थींदा